पंगिरियो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त पंगिरियो वेझो हथियारबंदनि जो स्कूल ते हमिलो। फायरिंग में हेडमास्टर ऐं शागिर्दनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ सादिक ॻाहू जे स्कूल ते हथियारबंदनि हमलो करे फायरिंग करे ॾिनी आहे। उस्ताद अली हसन ॻाहू समेत 6 खां वधीक शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। स्कूल इंतिज़ामिया जो चवणु आहे त हथियारबंद स्कूल जे दरियनि मां रिपीटर सां फायरिंग कई। ज़ख़्मियुनि में शागिर्द आरिफ जूणेजो, शहमीर जूणेजो, रसूल बख़्श ॻाहू ऐं ॿिया शामिल आहिनि। वाक़े बाद ज़ख़्मियुनि खे पंगिरियो जी सिहत मर्कज़ मुंतक़िल कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।